वञण जी ॻाल्हि न कर मत तोखां अगई मुंहिंजो साह साथियों, अॼु कहाणी खणी आयो आहियां वक़्त जे उन बादशाह फ़नकार अनवर हुसैन विस्तड़ो जी। उन अनवर हुसैन विस्तड़ो जी जंहिं कंहिं वक़्त में पंहिंजे जादुई आवाज़ ज़रिए माण्हुनि जे ॾुखनि भरे दिलनि जी तर्जुमानी करे सॼी सिंध में मक़बूलियत माणी। अॼु बि निगाहूं बेक़रार, अॼु बि राहूं उदासी मुंहिंजे रूह जूं। ऐं अॼु उहो अनवर हुसैन विस्तड़ो पाण हिकु ॾुखनि जी दास्तान बणियलु आहे। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु या मुंहिंजो हिते लुड़क मुंहिंजा केरु उघंदो। सदारती अवार्ड याफ़्ता हिन अलबेलेरागी अनवर हुसैन विस्तड़ो जो जनमु 1947 ईस्वी वारे ॾहाके धारे अब्दुल हादी विस्तड़ो जे घर में थियो। संदसि अबाणो ॻोठ ऐं शहर ठारू शाह ऐं ज़िलो नौशरो फिरोज़। हुनखे वञी ॿुधायो त हू एॾो बेवफ़ा न थिए। संदसि वालिद अब्दुल हादी विस्तड़ो जा दुकान हूंदा हुआ। हू ॿेड़ियूं ठाहिण जो कमु कंदो हो। अनवर हुसैन विस्तड़ो बि संदसि जे उन कम में मदद कंदो हो। अब्दुल हादी विस्तड़ो जा जिते दुकान हुआ उन पाड़े में हिंदू बिरादरी जा कुझु माण्हू रहंदा हुआ। जॾहिं पार्टीशन यानी इंडिया ऐं पाकिस्तान जी अलहदगी थी तॾहिं हिंदू बिरादरी जे माण्हुनि में उतां लॾ पलाइण शुरू थी। उते झामन दास नाले हिकु हिंदू रहंदो हो जंहिं वटि फ़ोनो हूंदो हो। झामन दास इंडिया हिजरत करण खां अॻु उहो फ़ोनो ऐं उन सां गॾु 60 रिकॉर्ड अनवर हुसैन विस्तड़ो जे वालिद खे ॾेई वियो। उन फ़ोने में मास्टर चंदर, उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं उन वक़्त जे मशहूरु ॻाइणनि खे ॿुधो वेंदो हो। इन जो मतिलबु इहो आहे त अनवर हुसैन विस्तड़ो जे नंढपण खां ई उन घर में मौसीक़ीअ जा रंग मौजूदु हुआ। अनवर हुसैन विस्तड़ो नंढपण खां ई मास्टर चंदर खे तमामु घणो पसंदि कंदो हो। जॾहिं उन फ़ोने में मास्टर चंदर, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जा गीत ॿुधंदो हो त खेसि ॻाइण जी ख़्वाहिश पैदा थींदी हुई। अनवर हुसैन विस्तड़ो जॾहिं सम्झ भरियो थियो त उनखे ॻाइण जो भरपूर शौक़ु जाॻियो। इन शौक़ में खेसि कमकार त थिए कोन पर पढ़ाई ॾांहुं बि ध्यानु हटी वियो। हुन सिर्फ़ु 8वीं क्लास ताईं तालीम हासिलु कई। आख़िरकार साल 1965 ईस्वीअ में अनवर हुसैन विस्तड़ो खे उस्ताद मंज़ूर अली ख़ान वटि सिख्या लाइ वठी विया, जिते हुन पूरा 7 साल राग जी सिख्या वरिती। जंहिंखां बाद साल 1972 ईस्वीअ में अनवर हुसैन विस्तड़ो रेडियो पाकिस्तान कराचीअ जे स्टूडियो ते पहुतो त उते उन वक़्त जे प्रोड्यूसर फिरोज़ुद्दीन संदसि खे पहिरें एडिशन में ई पास कयो ऐं उते अनवर हुसैन विस्तड़ो जो पहिरियों गीत रिकॉर्ड करायो, हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। अनवर हुसैन विस्तड़ो जो ॻायल इहो गीत सॼी सिंध में तमामु घणो मक़बूल थियो। यादि रहे त इहो साॻियो ई गीत साल 1976 ईस्वीअ में असांजी सिंध जे अज़ीम फ़नकार जलाल चांडियो बि ॻायो हो। जॾहिं अनवर हुसैन विस्तड़ो नवाबशाह में शिफ्ट थियो त उते उनखे सिंध जो भलोड़ शाइर मीर अब्दुल रसूल मीर मिली वियो। उन खां पोइ अनवर हुसैन विस्तड़ो जा ॻायल तमामु गीत मशहूरु थियण लॻा। ऐं रेडियो जी दुनिया में अनवर हुसैन विस्तड़ो छाइजी वियो। हर प्रोग्राम में संदसि जे गीतनि जी फरमाइश लाज़मी हूंदी हुई। अनवर हुसैन विस्तड़ो जे मशहूरु गीतनि में हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु आ मुंहिंजो हिते, हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु या मुंहिंजो हिते लुड़क मुंहिंजा केरु परचाए नथा परचन रातो का रुठल माण्हू, परचाए नथा परचन रातो का रुठल माण्हू। छॾे वियो छॾे अलाए छो छॾे वियो, छॾे वियो अलाए छो छॾे वियो। ॿुधी मौत मुंहिंजे जो पोइ तूं ख़ुशियूं ख़ूब कजां,
ॿुधी मौत मुंहिंजे जो पोइ तूं ख़ुशियूं ख़ूब कजां। उॾायम कांग कबूतर खे सजण ईंदे अलाए न। उॾायम कांग कबूतर खे सजण ईंदे अलाए न। उन खां अलावा ॿिया केतिरा ई मशहूरु गीत शामिल आहिनि। अनवर हुसैन विस्तड़ो जो नालो उन्हनि चंद कलाकारनि में आहे जंहिंखे पंहिंजे गीत जी धुन कंपोज़ करण जे लाइ कंहिं मौसीकार जी ज़रूरत न पवंदी हुई। अनवर हुसैन विस्तड़ो पंहिंजे हर गीत जी धुन पाण ई कंपोज़ करे ॻाईंदो हो ऐं इहा धुन बहितरीनु साबित थींदी हुई। अनवर विस्तड़े फिल्मी गीत बि ॻाया। संदसि जा रूना लैला ऐं हुमेरा चन्ना सां गॾु ॻायल दो गाना सुपर हिट हुया। अनवर हुसैन विस्तड़ो केतिरनि ई जग मशहूरु शाइरनि जी शाइरी ॻाई, जिन में मीर अब्दुल रसूल मीर, न्याज़ पिताफ़ी, उस्ताद बुखारी, अब्दुल गफ़ार तबस्सुम, हज़ूर बख्श, अनवर कंबराणी, मुस्तफ़ा डायरी ऐं आजिज़ उजण शामिल आहिनि। पर अनवर कंबराणी संदसि मनपसंद शाइर हो। अनवर हुसैन विस्तड़ो बहितरीन गायकी एवज़ केतिरा ई एवॉर्ड हासिल कया, जिन में सचल एवॉर्ड, शहबाज़ एवॉर्ड, शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड, मिस्री शाह एवॉर्ड ऐं साल 2023 में सदर पाकिस्तान आरिफ अलवी पारां खेसि सदारती एवॉर्ड सां पिणु नवाज़ियो वियो। सदारती एवॉर्ड याफ़्ता ही सिंध जो अज़ीम फ़नकार अनवर हुसैन विस्तड़ो हिन वक़्तु बीमारी सबबि बिस्तरे भेड़ो आहे। संदसि जो चवणु आहे त हुन वटि अॼुकल्ह उन्हनि एवॉर्डनि खां अलावा ॿियो कुझु बि नाहे बचियो। अनवर हुसैन विस्तड़ो हिकु भेरो ॿीहर ख़बरुनि जी ज़ीनत बणियल आहे। ॾिसणो हिन ॻाल्हि खे आहे त छा सकाफ़त खातो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कंदो या न। तोणे जो सकाफ़त खाते पारां अनवर हुसैन विस्तड़ो जी पहिरियां बि हर मोड़ ते मदद कई वई आहे, पर हाणे बि संदसि खे मदद जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन्हनि ॿियनि इदारनि जी बि इहा ज़िम्मेवारी बणिजे थी त हू सिंध जे अहिड़नि नायाब कलाकारनि जी सार ज़रूरु लहनि। सकाफ़त खाते जे बारे में संदसि जो चवणु हो त मुंहिंजे लाइ घटि में घटि एतिरो कनि त जीअं मां 2 वेला सुख जी मानी खाई सघां। उमेद त अव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। अव्हांखे कहिड़ी शख़्सियत पसंदि आहे कमेंट में पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं मूंखे यानी मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।